नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार तरफ़ां आवाम खे खाधे पीते वारियुनि शयुनि कंहिं बि क़िस्म जो को बि रिलीफ न मिली सघियो आहे, जंहिं सबबि शहरी महांगे अघ ते रोज़मर्रा जे इस्तेमाल वारियूं शयूं ख़रीद करण ते मजबूर आहिनि। शहरनि जो चवणु आहे त महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि गुज़र सफ़र ॾुखियो बणिजी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था पीर यूनिस चांडियो जी हिन रिपोर्ट में। मुल्क में वधंदड़ महांगाई ग़रीब अवाम जो साहु सुकाए छॾियो आहे, जॾहिं त रोज़मर्रा जे इस्तेमाल वारी शयुनि जा अघ आसमान सां पिणु ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब तबिको ॿ वेला सब्ज़ी ख़रीद करण जे लाइ लाचार ऐं बेवस बणिजी वियो आहे। उन मौक़े ते ख़रीदारनि ऐं वापारिनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब आदमी परेशान है, क्या करे यार। सुबह उठाऊं, अभी घर पहुंचाऊं, फिर जाके खाना पकाना करेंगे। बस सस्ता हो जाए हिसाब किताब। बसर महंगा लगा पिया आहिनि, असांजूं दिहाड़ियूं 500 रुपया लॻियूं पियूं आहिनि। हाणे असां काॾे वञूं, असां ग़रीब माण्हू ऐं नथा ख़रीद करे सघूं। असां अटो लॻो पियो आहे 200 रुपया किलो, असां काॾे वञूं। हाणे महिरबानी क्या मुतालबो था कयूं त असांखे सस्ताई के वञे। घर का चूल्हा जलाना बहुत मुश्किल हो गया, कारोबार करना बहुत मुश्किल हो गया है। ये आजकल का दौर जो महंगाई का है, बस मत पूछें कि घर का चूल्हा भी नहीं जलाता। खर्चा जो चलता था वो अगर 20-25 हज़ार पे चलता था, लेकिन अब वही खर्चा हमारा 60-70 हज़ार पे पहुंच गया। और काम काज तो है नहीं है, बिल्कुल भी जो है ना बिल्कुल मंदा पड़ा हुआ है, बिल्कुल हल्का, कोई इतनी ज़्यादा जो है ना कारोबार में जो है ना इजाफा नहीं हुआ, लेकिन महंगाई में इतना ज़्यादा इजाफा हो गया है कि अब हमारे लिए जो है ना घर का खर्चा पूरा करना बहुत मुश्किल हो गया है। आलू 120 रुपया किलो है, हर चीज़ महंगा है। बैंगन है वो महंगा है, 150 से ऊपर बात है, नीचे बात नहीं है। वहाँ मंडी में महंगा है माल, यहाँ ये लोग महंगा देते हैं। सिंध हुकूमत कमिश्नर कराची तोड़े DC ओलह खां मुतालबो कयो आहे त रोज़मर्रा जे शयुनि जा वाधू अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन तला चांडियो सां गॾु पीर यूनिस चांडियो, धरती TV न्यूज़ कराची।